वज़ीर आज़म हाउस इस्लामाबाद में वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ जे सदारत हेठि पार्लियामेनी पार्टीअ जो इजलास थियो, जंहिंमें मेंबरनि शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ चयो त जन खेनि जलावतन कयो उहे अॼु पाण मुरादो जलावतनी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं ॾे वञण लाइ पर साहे रहिया आहिनि। हुन चयो 2007 में परवेज़ मुशर्रफ अंडर हैंड डील करणु पिए चाहियो। हुन अणसिधीअ रीति पैगाम मोकिलियो त हू मामला तइ करण में दिलचस्पी रखे थो, पर हुन अहिड़ी डील करण खां इनकार करे छॾियो। वज़ीर आज़म चयो त हू ॻुझी डील ते यकीन नथो रखे, ख़ुदा ताला खेनि हमेशह सुरखरू कयो। हू ख़राब हालतुनि में पाकिस्तान मां विया, उन वक़्तु बि हुननि वञणु न पिए चाहियो, पर खेनि ज़बरदस्ती मोकिलियो वियो ऐं वरी वापसि बि अचणु न ॾिनो वियो। अॼु मुशर्रफ चाहण बावजूदि पाकिस्तान नथो अची सघे, उहा ई जहिड़ी करणी तहिड़ी भरणी आहे। मियां नवाज़ शरीफ चयो त नवाज़ शरीफ झुकण वारो नाहे, न ई उसूलनि ते का सौदेबाज़ी कंदो, पार्टी चूंडुनि जी तयारी करे। संदसि चवणो हो त हुननि जॾहिं हुकूमत संभाली त पैसो न हो, नाणे जी मटा सट जा ज़ख़ीरा $4 अरब हुआ। नाकारी तरीक़ा इस्तेमालु करण जो वक़्तु गुज़री वियो। पार्लियामेंट जा मेंबर ऐं पार्टी जा अॻवान चूंडुनि जी तयारी कनि, तरक़ियाती रिथाऊं जोड़ियूं वञनि, का शिकायत हुजे त खेसि आगाह कयो वञे। इजलास में नाणे वारे वज़ीर इसाक डार ऐं पेट्रोलियम वारे वज़ीर शाहिद खाकान अब्बासीअ ब्रीफिंग ॾिनी। इजलास में वज़ीर आज़म जे सेक्रेटरी फवाद हुसैन फवाद ऐं वज़ीर आज़म जे नाठी कैप्टन सफ़दर में इख़्तिलाफ़नि वारो मामिलो बि गौर हेठि आयो। वज़ीर आज़म ॿिन्ही में ठाह कराए छॾियो।